बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन हमारे सीरीज ऑफ सिंधी थॉट्स क्लास नंबर 62 आहे। असां प्रीपोजिशंस जे अंदर आहियूं, वो टॉपिक असांजो कंटिन्यू आहे। असां प्रीपोजिशन ऑफ टाइम पढ़ूं पिया, जंहिंमें असां बेसिक प्रीपोजिशंस ऑफ टाइम के डिस्कस करे आयासीं ऐं हिन वीडियो जे अंदर असां अदर जेके आहिनि प्रीपोजिशन ऑफ टाइम उहे असां डिस्कस कंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। हाणे पहिरियों आहे आफ्टर, यानी अदर्स में जेको पहिरियों असां प्रीपोजिशन खयो आहे आफ्टर। आफ्टर जी जेका सिंधी आहे उहा त खां पोइ आहे। हाणे इहा किथे इस्तेमालु थींदी आहे, कीअं थींदी आहे? पहिरियों आहे टाइम, टाइम सां बि इस्तेमालु थींदी आहे। पीरियड ऑफ टाइम यानी दौराने सां बि इस्तेमालु थींदी आहे ऐं उन खां पोइ डेट एंड इवेंट सां बि थींदी आहे। हाणे हिननि जो वधीक जेको एग्ज़ाम्पल हूंदो आहे उहो असांजे सेंटेंस में हूंदो आहे। उहो कीअं? ॾिसो, द डायरेक्टर ऑलवेज कम्स आफ्टर 9 o'clock। त जेको डायरेक्टर आहे उहो हमेशह 9 बजे खां बाद ईंदो आहे। त हिते छा असां इस्तेमालु कयोसीं? 9 o'clock टाइम सां गॾु असां हिनखे आफ्टर खे इस्तेमालु कयोसीं। उन खां पोइ आहे शमाइला विल जॉइन अस आफ्टर लंच, यानी कोई बि लंच आहे, डिनर आहे, ब्रेकफास्ट आहे, उन खां बाद जे लाइ बि असां इस्तेमालु कंदासीं आफ्टर खे, यानी लंच खां बाद में शमाइला असांखे जॉइन कंदी। उन खां पोइ आहे he will travel to France after May 7th। 7 मई खां पोइ ही जेको आहे फ्रांस ॾांहुं सफ़र कंदो। त असां हिते छा कयोसीं बाबा? डेट खे बि मेंशन करे वियासीं, जेको असांजा ऑलरेडी हुते आहे। ॿियो आहे his family moved from France to England after the first world war। पहिरीं वर्ल्ड वार खां पोइ उन्हनि जी जेका फैमिली आहे उहा फ्रांस खां काॾे मूव कयो, न काॾे लॾ पलाण कयो, उहो इंग्लैंड ॾांहुं कयो। त असां आफ्टर खे हिन सिनेरियो में ॾिसंदासीं। असां हिन अंदाज़ में आफ्टर जा एग्ज़ाम्पल्स बि पंहिंजे अॻियां सेट कंदासीं। नेक्स्ट वन आहे बिफोर। हाणे बिफोर जी माना आहे अॻु में। उहा टाइम सां, पीरियड ऑफ टाइम सां, डेट एंड इवेंट सां लॻंदो आहे बिफोर में। मिसाल, आई मस्ट बी देयर बिफोर 9 o'clock। 9 बजे खां अॻु में मूंखे ज़रूर उते हुजणु घुरिजे। असां हिते छा इस्तेमालु कयोसीं? बिफोर। छा त आई मस्ट बी देयर, उते हुजणु घुरिजे बिफोर कंहिंखां 9 o'clock टाइम सां। नेक्स्ट वन आहे इफ यू टेक दिस बस यू विल अराइव बिफोर मिडनाइट। अगरि तूं हीअ बस पकड़ींदे त अधु राति खां अॻु में तूं पहुची वेंदे, यानी अगरि हीअ नथो पकड़े त अधु राति थी वेंदी। पर जे हीअ बस तूं पकड़ींदो, हिन ते चढ़ींदो त तूं अधु राति खां अॻु में पहुचंदे। बिफोर जी माना छा आहे? अॻु में। तव्हां भले हिनखे लिखी छॾियोसि। हिनखे असां कंदा आहियूं खां पोइ। पर हिकिड़ी ॻाल्हि, जीअं मां तव्हांखे प्रीपोजिशन ऑफ प्लेस में शायदि ॿुधायो हुयो एग्ज़ाम्पल में, त माना खां वधीक जेको कॉन्सेप्ट आहे न प्रीपोजिशन जो, उनखे वधीक कैच करण जी कोशिशि कंदासीं। उन खां पोइ आहे सलमान विल बी हियर बिफोर द 10th of July। डेट आहे त 10 जुलाई खां अॻु में सलमान हिते हूंदो। आई विल विज़िट माई ग्रैंड मदर बिफोर हर बर्थडे। हाणे इवेंट आहे, हुनजो बर्थडे आहे, त उन खां अॻु में मां हुन ॾांहुं चकर लॻाईंदुमि। सो ही हुयो बिफोर जो इस्तेमालु। उन खां पोइ बाय। बाय ईयर सां बि लॻंदो आहे, सीज़न सां बि लॻंदो आहे। हुनजा ॿ सिंपल एग्ज़ाम्पल आहिनि। मिसाल, आई विल विज़िट यू बाय द एंड ऑफ द समर। असां अक्सर इहो जुमिलो इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल हिकिड़ो, आई विल डू इट बाय द एंड ऑफ द मंथ, यानी महीने जे आख़िर में मां करे वठंदुमि। हिकिड़ी सीज़न आहे या कंहिं शइ जी एंड आहे त असां उन सां जेको आहे बाय इस्तेमालु करे सघूं था। जीअं मिसाल हुयो त आई विल विज़िट यू बाय द एंड ऑफ समर। हिकिड़ो सीज़न आहे, सीज़न सां त लॻंदो ई लॻंदो। तव्हां समर, विंटर, स्प्रिंग कोई बि लॻाए सघो था। पर हिन सां ईअं बि करे सघूं था त बाय द एंड ऑफ दिस ईयर, माना हिन साल जे आख़िर में मां ज़रूरु तव्हांखे जेको आहे सो कंदुसि। वी मस्ट इम्प्लीमेंट द न्यू पॉलिसी बाय दिस ईयर। हिन साल असांखे जेका नई पॉलिसी आहे उहा ज़रूरु लागू करणु घुरिजे। त असां ॾिठोसीं त बाय ईयर सां ऐं सीज़न सां बि इस्तेमालु थिए थी। बिफोर ऐं आफ्टर जो इस्तेमालु असां ऑलरेडी डिस्कस कयोसीं। हिननि खे तव्हां ज़रूरु नोट कंदव। हुन खां पोइ आहे ड्यूरिंग। हाणे ड्यूरिंग बि असांजो प्रीपोजिशन ऑफ टाइम आहे, जेको इवेंट्स एंड सीज़न्स वग़ैरह में असां इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल कीअं? वी ऑलवेज गो टू द बीच ड्यूरिंग समर हॉलीडेज। यानी उहे जेके सीज़न हूंदा आहिनि, माना हिकिड़ी मौसम आहे, उनजे अंदरि असां ड्यूरिंग यानी दौरान, जेके सिंधी लिखो हिनजी त हिनजी छा आहे? दौरान। हाणे कहिड़े दौरान? समर हॉलीडेज, यानी हिकिड़ी उहो सीज़न आहे कहिड़ी? ऊन्हारे जूं मोकलूं आहिनि। ऊन्हारे जी मोकलुनि में असां बीच ते वेंदा आहियूं, यानी हिकिड़ो सीज़न आहे। ॿियो आहे इवेंट। दे क्लोज देयर शॉप ड्यूरिंग ईद डे। ईद जे ॾियारनि में उहे छा कंदा आहिनि? ईद जे ॾियारनि दौरान उहे पंहिंजो दुकान, उन्हनि दुकान बंदि कयो।
हाणे सिंस ऐं फार खे मां तमामु लाइट खयो आहे हिते, छाजे करे त असां ऑलरेडी इहे इस्तेमालु करे आया आहियूं। चवंदा आहिनि प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में इन्हनि जो बहितरीनु इस्तेमालु हो। हिते सिर्फ़ु मेंशन करण जो मक़सदु इहो हुयो त इहे सिंस ऐं फार जेके प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में इस्तेमालु कंदा आहियूं, इहे प्रीपोज़िशन्स ऑफ टाइम आहिनि। छा आहिनि? प्रीपोज़िशन्स ऑफ टाइम। जीअं मां चवां थो आई हैव बीन वेटिंग सिंस मॉर्निंग, त हिते तव्हां खां पुछां थो त सिंस छा आहे, त हिते चवंदा त इहा प्रीपोज़िशन ऑफ टाइम आहे। त फार जे लाइ असां पहिरियों चयूं त काई बि शइ प्लूरल में हुजे, सम्झाइण ख़ातिर तव्हांखे ॿुधायो डेज़ हुजनि, मंथ हुजनि, इयर्स हुजनि, त तव्हां हुनखे छा कयो, तव्हां फार लॻायो। पर जॾहिं पर्टिकुलर नालो अचे, ठीकु आहे न, त पोइ या पर्टिकुलर ईयर ईंदो आहे, असां हुन सां सिंस लॻाईंदा आहियूं। ऐं सिंस ऐं फार जो इस्तेमालु इन्हनि ॿिन्ही जी माना खां वठी आहे, ठीकु आहे न। इन्हनि जी ॿिन्ही जी माना छा आहे? खां वठी। इन्हनि ॿिन्ही खे असां बहितर अंदाज़ में प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में इस्तेमालु कंदा आहियूं। हीअ असांजूं प्रीपोज़िशन्स ऑफ टाइम आहिनि। जीअं त असां प्रीपोज़िशन ऑफ टाइम खे कंप्लीट कयोसीं, तव्हांजे साम्हूं हिकिड़ो चार्ट ईंदो, उन में इन, आन ऐं एट जा कुझु कॉमन एक्सप्रेशन्स इस्तेमालु थियल आहिनि, यूज़ थियल आहिनि। त असां इन ऐं आन एट खे उते बि इस्तेमालु करे सघूं था। जीअं त साम्हूं तव्हांजे चार्ट आहे, पहिरियों आहे इन में छा असां पढ़ियोसीं? मंथ आर ईयर। मिसाल हुन में इन जनवरी आहे, इन 1985 आहे। पर्टिकुलर टाइम ऑफ द डे आर मंथ आर ईयर। ॾींहं जो को मख़सूस टाइम हुजे, महीनो हुजे या साल। मिसाल इन मॉर्निंग, इन इवनिंग। हाणे इहो छा आहे? ॾींहं जो मख़सूस टाइम आहे। इन फर्स्ट वीक ऑफ जनवरी, महीने जो हिकिड़ो मख़सूस टाइम। इन समर, इन विंटर। सेंचुरी आर स्पेसिफिक टाइम इन पास्ट ETC। काई बि सदी हुजे या माज़ीअ जो को वक़्तु हुजे। मिसाल इन 21st सेंचुरी, इन स्टोन एज, इन पास्ट, इन फ्यूचर, इन प्रेज़ेंट। ॾिसो इन्हनि सां बि इन लॻे थी, इन्हनि खे तव्हां ज़रूरु नोट कंदव। ॿियो आहे आन। आन छा सां थी लॻे? डे सां। मिसाल आन मंडे, इहो असां ऑलरेडी डिस्कस कयोसीं। डेट सां बि लॻे थो आन जेको आहे 5 मार्च या मार्च 5। टियों आहे पर्टिकुलर डे, आन इंडिपेंडेंस डे, यानी को ख़ासि ॾिहाड़ो आहे, उन सां बि आन लॻंदी। आन माय बर्थडे, इन सां बि आन लॻंदी। ॿियो आहे एट, टाइम ऑफ क्लॉक। ठीकु आहे, टाइम ऑफ क्लॉक यानी कोई बि वक़्तु पर्टिकुलर, 5 o'clock, 7:30 PM, इन्हनि सां एट लॻंदी। ॿियो आहे शॉर्ट एंड प्रिसाइज़ टाइम। ऐं माना हिकिड़ो नंढड़ो ऐं कोई माना मख़सूस प्रिसाइज़ थियल टाइम हुजे, उन्हनि सां बि असां एट लॻाईंदा आहियूं। मिसाल एट सनसेट, मतिलबु सिज लहण वक़्तु। हाणे इहो छा आहे? हिकिड़ो शॉर्ट टाइम आहे या हिकिड़ो प्रिसाइज़ टाइम आहे असांजे लाइ। ऐं ॿियो आहे एट नून, एट लंच टाइम, एट बेड टाइम, एट मोमेंट, एट द मोमेंट या एट द सेम टाइम। इन्हनि सभिनि सां एट लॻंदी। हीउ ॾाढो ख़ासि चार्ट आहे, इन्हनि खे ज़रूरु तव्हां रिपीट कंदव, पढ़ंदव, ॾिसंदव, त जीअं तव्हांजी वधीक प्रैक्टिस थी सघे। हाणे कुझु तव्हांजे साम्हूं एग्ज़ाम्पल सेंटेंसिस ॾिनल आहिनि, इन्हनि खे तव्हां ज़रूरु स्टडी कंदव, त जीअं तव्हांजो इन, आन, एट अञा वधीक मज़बूत थी सघे। इन्हनि खे ज़रूरु तव्हां रिपीट कंदव इन एक्सरसाइज़ खे। हाणे तव्हांजे साम्हूं 5 MCQs मिलियल आहिनि इन, ऑन, एट ते। तव्हां इन्हनि खे पढ़ो, इन्हनि खे टिक कयो। इंशाल्लाह इहे ज़रूरु तव्हांखे अची वेंदा। पाण प्रीवियस जेके शयूं असां पढ़ी आया आहियूं, उन्हनि जे मदद सां। क्लास जंहिंमें असां प्रीपोज़िशन ऑफ टाइम पढ़ियोसीं, कुझु एक्स्ट्रा शयूं डिस्कस कयूंसीं, एग्ज़ाम्पल्स डिस्कस कयासीं, ऐं आख़िर में तव्हांखे शॉर्ट 5 MCQs बि ॾिनासीं। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए टॉपिक सां। तेसिताईं गॾिजो सिंधी थॉट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।